करबला मजे के मुला जी सिसी नेज़े ते कोन हुई जेकॾहिं सिसियूं नेज़नि ते हुयूं त आले रसूल जो हुयूं ॿिए कंहिंजूं कोन हुयूं मूंखे त हैरत लॻे थी त इमाम हुसैन जो काफ़िलो जॾहिं करबला में पहुचे थो अञा ताज़ो वक़्त हो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे वे थोरो वक़्त थियो हो केतिरा असाबी बि मौजूद हुआ केतिरा मुस्लमान मौजूद हुआ पर अफ़सोस सां चवणो थो पए त कंहिं बि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो साथ न ॾिनो नबी जी आल जो साथ न ॾिनो छाजे करे न ॾिनो तव्हां ख़ूब सम्झी सघो था जिन साथ न ॾिनो उहे यज़ीद जा हामी हुआ हड़ाई हरामी हुआ ऐं उन्हनि जा पोइ लॻ अॼु बि मौजूद आहिनि चाहे उहे मदरसा हलाइनि चाहे उहे ॾाढियूं रखनि चाहे उहे क़ुर पढ़नि पर असीं उन्हनि खे चङी रीति सुञाणूं था जेको आले रसूल जो दुश्मन आहे उन जे मथां लानत आहे ऐं अलाह जे रसूल जे दुश्मन ते बि लानत विझा थो आले रसूल जे दुश्मन ते बि लानत विझा थो असहाब रसूल जे दुश्मन ते बि लानत विझा थो औलिया कामिलीन जे दुश्मन ते बि लानत विझा थो पीर ताज हुसैन शाह खे मुंहिंजे अक़ीदे जी सनद ॾियण जी कंहिंखे ज़रूरत कोन्हे ऐं पीर गुल मोहम्मद शाह जो पुटु आहियां हुंदल शाह जो पोटो आहियां मुंहिंजे वॾनि बरे सगीर में दीन जी ख़िदमत कई आहे असीं कंहिंखां लिकल छुपियल न आहियूं असांजो अक़ीदो ज़ाहिर आहे असीं अहले सुन्नत वल जमात जा आहियूं मथां कंहिंजे को ज़हन में फितूर हुजे पर साड़ो न सुनी कोन आहियूं साड़ो न सुनी सम्झो था ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि असहाबनि जी जमात आई त या रसूल अल्लाह मक्को ऐं मदीनो मौलवियुनि सां भरिजी वियो आहे नात ख़वाननि सां भरिजी वियो आहे कारियुनि सां भरिजी वियो आहे हाफ़िज़नि सां भरिजी वियो आहे सभिनी खे ॾाढ़ियूं आहिनि सभिनी खे फटका आहिनि ऐं असांखे ख़बर की पवे त इन्हनि में मुनाफ़िक़ केरु आहे ऐं मुस्लमान केरु आहे मोमिन केरु आहे गौर सां ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि मुनाफ़िक़ काफ़िरनि में कोन थींदा आहिनि मुनाफ़िक़ काफ़िरनि में कोन थींदा आहिनि मुनाफ़िक़ मुस्लमाननि में थींदा आहिनि क़ुर में बि अलाह साईं मुनाफ़िक़नि जो ज़िक्र आंदो आहे मुनाफ़िक़ मुस्लमाननि में हुआ नबी पाक जे पुठियां मुनाफ़िक़ नमाज़ पढ़ंदा त कच्छनि मंझि बुत लिकाए पोइ हीअं बीह ऐं नमाज़ूं पढ़ंदा हुआ अड़े मुंहिंजा आदा मुंहिंजे सोणे मदीने वारे साईं जे पुठियां मुनाफ़िक़ बी नमाज़ूं पढ़ंदा असीं कहिड़ी शइ आहियूं अॼु बि मुनाफ़िक़ मौजूद आहिनि पोइ असां बि अर्ज़ु कयो असांखे ख़बर की पवे त हिननि में मोमिन केरु आहे मुनाफ़िक़ केरु आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वॾी तक़रीर कोन कई सिर्फ़ एतिरी ॻाल्हि कई त तव्हीं अली जो ज़िक्र हिननि जे अॻियां करियो अली जो ज़िक्र ॿुधी जेको ख़ुशि थींदो उहो मोमिन आहे जेको रंज थींदो जंहिंजो बूत फिरी वेंदो उहो मुनाफ़िक़ आहे त तव्हीं यादि रखो मोमिन ऐं मुनाफ़िक़ जी निशानी नमाज़ कोन्हे रोज़ो कोन्हे क़ुरान पढ़णु कोन्हे हज पढ़णु कोन्हे ज़कात ॾियणु कोन्हे मोमिन ऐं मुनाफ़िक़ जी निशानी सिर्फ़ अली जो नालो आहे अली जो नालो वठण सां मुनाफ़िक़ जे मुंहं ते ॿारहं थी वेंदा ऐं मोमिन जो चहिरो गुलाब जे गुल वांगुरु चढ़ी उहो अली मुश्किल कुशा उहो शेर ख़ुदा जंगे ओहद में असाबी सगोरा नबी के छॾे भॼी विया हुआ जेकॾहिं को मौलवी उथी मूंसां ॻाल्हाए त उथी बि ॻाल्हाए मुंहिंजी इजाज़त आहे जंहिं जंग में नबी पाक जा नंद मुबारक शहीद थिया हुआ उन में असाबी नबी के छॾे भॼी विया न भॻो त सिर्फ़ मुंहिंजो मुश्किल कुशा मौला अली न भॻो उन हिकिड़े हथ सां तलवार जड़ी हुई ॿिए हथ सां नबी जो दफ़ा कयो ओ अली जे 40,000 काफ़िर वासिल में जहन्नम गया पानी तलवार हक सां ओ अली मुश्किल कुशा शेर खुदा पंजन तनन में पंजो तन आहे खलीफन में चौथो खलीफो आहे इमामन में पहिरियों इमाम आहे
ऐं विलायत जो इमाम आहे। अरे उहो को वली थी नथो सघे जेको अली जी मोहर जंहिंजे न आहे, उहो वली कूड़ो आहे, कूड़ो आहे, कूड़ो आहे। ऐं अब्दुल कादिर जीलानी तव्हां छा था सम्झो कंहिंजो औलाद आहे? इमाम हसन अल मुश्तबा जो औलाद आहे। वालिदा जे तरफ़ खां हुसैनी आहे, वालिद जे तरफ़ खां हसनी आहे। यानी अली मुश्किल कुशारी लड़ी मंझि आहे। अवां जो मुर्शिद अली वारो, असीम अली वारा, अमीम अली वारा। अरे ॿियो त थियो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हिकिड़ी आदत हूंदी हुई त जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन महफ़िल में वेठा हूंदा हुआ त हज़रत अबू बकर सिद्दीक़ एॾो त आशिक़ रसूल हूंदो हो जो पंहिंजी नज़र हज़रत नबी साईं जे चेहरे ते ईअं टिकाए रखंदो हो जीअं चंड खे चकोर ॾिसंदो आहे। वो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु आशिक़ रसूल जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हवेली ते वेंदा हुआ या कंहिं कम जे करे उथी वेंदा हुआ त उहो अबू बकर सिद्दीक़ पंहिंजो नज़रूं फौरन अली जे चेहरे ते रखंदो हो। सुभान अल्लाह त चओ। ओ मुला ॿुधो, मुला ओ सहाबनि जी ॻाल्हि करण वारो मुला ॿुधो। अबू बकर सिद्दीक़ मथे ॿियो कहिड़ो सहाबी आहे? मूंखे ॿुधायो जेको इस्लाम जो पहिरियों ख़लीफ़ो आहे, नबी जो सहुरो आहे, नबी सां गॾु रोज़े जे अंदरि आराम फरमाए, वो अबू बकर सिद्दीक़ रसूल का बाद में पंहिंजी नज़र मौला अली जे चेहरे ते रखंदो। त उन वक़्त में मुनाफ़िक़ हुआ, खारजी हुआ, नासबी हुआ। हिन वक़्त में बि खारजी ऐं नासबी आहिनि। अली जो नालो ॿुधी जंहिंखे कावड़ लॻे थी उहो कावड़ न करे, उहो सम्झे त उहो खारजी आहे, उहो नासबी आहे। उन जे रद में नबी साईं फरमायो मन कुंत मौला तो हाज़ा अली मौला। जंहिंजो आऊं मौला आया उन जो अली मौला आहे। मूंखे ॿुधायो रसूल कंहिंजो कंहिंजो मौला आहे? जमात वारो मुंहिंजी ॻाल्हि गौर सम्झो। मौला टे हस्तियूं आहिनि। या त मुंहिंजो अल्लाह मौला आहे। केरु? अंत मौलाना फंसुरना अलल कौमिल काफिरीन। कुरान में आयत तू है असांजा मौला, तू असांजो मौला आई रब, असांखे ताक़त ॾे, काफ़िरनि जे मथां असांखे फतेह ॾे। या त मौला मुंहिंजो रब आहे, या त नबी साईं फरमायो मन कुंत मौला, आऊं जंहिंजो मौला आया फहाज़ा अली मौला, अली उनजो मौला आहे। मौला या त ख़ुदा आहे, या त ख़ुदा जो रसूल आहे, या रसूल जो प्यारो भाउ अली मुश्किल कुशा आहे। अली जे शान खे तव्हां छा था सम्झो? वो मुश्किल कुशा शेर खुदा जंहिंजे निकाह में पाक दामन बीबी जेका हैज़ नफास का मुबर्रा बीबी, पाक बीबी जॾहिं पहिरियों फर्ज़ंद इमाम हसन खे ॼणे थी, सभिनी खे ख़बर आहे त जॾहिं औरत ॿार ॼणंदी आहे त 40 ॾींहं उहा नापाक हूंदी आहे, 40 ॾींहं उहा नमाज़ कोन पढ़ंदी आहे। पर सदको वञा मुंहिंजी अम्मा ख़ातून जन्नत पाक रमन था इमाम हसन खे जनम ॾे थी ऐं पहिरियों वक़्तु नमाज़ जो जेको अचे थो उथी वञी नमाज़ पढ़े। माना अम्मा ख़ातून जन्नत हैज़ खां मुबर्रा ऐं नफास खां मुबर्रा, हैज़ नफास खां मुबर्रा बीबी अमी छा था सम्झो? उहा कंहिंजे निकाह में आई? मौला काइनात अली मुश्किल कुशा जे निकाह में आई। उहा बीबी ख़ातून जन्नत जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं के सफ़र ते वेंदा हुआ त आख़िर में अम्मा ख़ातून जन्नत जे घर ईंदा हुआ ऐं पंहिंजी न्याणी खां मोकिलाईंदा हुआ। ऐं जॾहिं वापसि ईंदा हुआ त अवल ईंदा हुआ अम्मा ख़ातून जे घर, उन्हनि खे अची पाण मिलंदा हुआ, उन खां पोइ ॿियनि सां मिलंदा हुआ। अड़े ख़ुदा जा भला नंढो सुञाणो पंजनि जी शान खे, पंजनि पाक जी शान खे सुञाणो। केतिरनि मौलवियुनि खे नांग खाई वियो आहे। अली जो नालो ॿुधनि था उन्हनि जो बूथ ॿाहिरां थियो था वञनि। ख़ुदा जो कसम उहे जन्नत में कोन वेंदा। या पीर ताज जी फतवा आहे जन्नत में उहो वेंदो जेको 5 दर्जे वञण वारो हूंदो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो है
तो जन्नत में वञण वारनि खे जन्नत जो टिकट हज़रत अली ॾींदो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त असीं जन्नत में वञूं त यादि रखो अली जे दर ते अचणो पवंदो। अली जे दर खां सवाइ जन्नत कोन मिलंदी। केॾियूं बि नमाज़ूं पढ़ो, केॾा बि क़ुरान पढ़ो, केॾा बि हज करियो, केॾियूं बि ज़कात ॾियो, केॾा बि सदका ख़ैरात करियो, उन जो अजर तव्हांखे हिन दुनिया में त मिलंदो, पर आख़िरत में तव्हांखे अजर उहो मिलंदो जेको पंहिंजनि सां मोहबत रखंदो। ये हदीसूं पढ़ी मन कुर्दो मौला फादा अली मौला अरबी हदीस ॿुधो। अना मदीनतुल इल्म वालियुन बाब है। नबी से फरमाया वो इल्म जो शहर है, अली उन जो दरवाज़ो है। सुभान अल्लाह। अली उन जो मूंखे ॿुधायो को बि माण्हू ख़ैर खां दरवाज़े खां दाख़िल थींदो न बाबा, दरवाज़े खां ॿाहिरां त चोर ईंदो न, चोर ईंदो, भित टिपी त चोर ईंदो, हिलाली माउ पीउ जो जेको हूंदो सो त दर मां दाख़िल थींदो न। पोइ अली जे दर खे छॾे त बि वेंदो केॾां? ऐं पीरनि खां पुछांदो, मुलनि खां पुछांदो, उन्हनि सियासी तंज़ीमुनि खां पुछांदो, उन्हनि नाज़ी जेके ख़ारजी ऐं नासबी जेके मुला आहिनि उन्हनि खां पुछांदो, अमी अली जे दर खां सवाइ वेंदो केॾां? तव्हांजी जन्नत त सोणे अली जे हथ में आहे। अल्लाह साईं हज़रत अली खे इहो इख़्तियार ॾेई छॾियो आहे त जंहिंजो नालो लिखंदो उहो नालो जन्नत में वेंदो। छा मूंखे ॿुधायां, असांजो अंदरि सड़ियो पियो आहे। असीं अली जो औलाद आहियूं, असीं अली अली करण वारा आहियूं, ऐं असांजी जमात जेका आहे सा गौस आदम जी मुरीद आहे, ऐं गौस आदम अली जो बचिड़ो आहे। अली जे बचिड़े खे सुञाणो था त अली जी रात बाबरकात खे सुञाणो। अच्छा, घणा माण्हू चवनि था त हज़रत अली जे वालिद हज़रत अबू तालिब नालो इमरान हुअसि, उन ईमान कोन आंदो। मुला चवनि था अरे मुला पुनी मर, अबू तालिब जे घर में नबी साईं परवरिश पाती आहे। हज़रत अबू तालिब जे घर में नबी साईं दीन जी तबलीग हलाई आहे। अबू तालिब नबी पाक जे पारा ॾिना आहिनि, उन्हनि खे पंहिंजे गोद में सुम्हारियो अथनि, उन्हनि जे मथां रातियूं जागी ऐं उन्हनि जे मथां पारा ॾिना अथनि। तव्हां चओ था त अली जे वालिद ईमान कोन आंदो आहे। अफ़सोस आहे अहिड़े इल्म पढ़ण वारे खे जेके इहा बि ख़बर न आहे त अली जो वालिद जेको अबू तालिब अलैहिस्सलाम आहे उहो मोमिन आहे। घणा मोला चवंदा आहिनि कलमो कोन पढ़ियो। अच्छा, तो पढ़ियो आहे कलमो, तो कलमो पढ़ियो आहे, बाक़ी अली जे वालिद कलमो न पढ़ियो आहे। जंहिंजो पुटु अली हुजे, सुभान अल्लाह, हिकिड़ी अली ॻाल्हि थकी पिया हूंदो, थकी पिया हूंदो। हज़रत अली अलैहिस्सलाम जी अम्मा साइण काबतुल्लाह जो तवाफ़ पई करे, काबतुल्लाह जो तवाफ़ कंदा आहियो न, अल्लाह करे तव्हां सभिनी खे ज़ियारत नसीब थिए काबतुल्लाह जी नबी रोज़े जी। हज़रत अम्मा साइण तवाफ़ पई करे, हज़रत अली साईं पेट में तवाफ़ कंदे कंदे ॿार जा सूर थिया त बीबी साहब चवण लॻी त आउं केॾां वञा? हा त तवाफ़ आहे, माण्हू पिया हलनि, त अंदरि आवाज़ आयो त तव्हां काबे जे अंदरि अचो, काबे जे अंदरि अचो। काबे जी दीवार शक थी, टुटी, अमा अंदरि वई आहे। मुंहिंजो मुश्किल कुशा मौला अली काबे जे अंदरि ॼाओ आहे। अरे मुला मूंखे ॿुधा, को दुनिया जो अहिड़ो बच्चो आहे जेको काबे में ॼाओ हुजे, तूं वेठी आहे त तुंहिंजाऊं हथ पेर जो हूंदुसि, न त वञी छॾ त काबे में ॼमण वारो मुश्किल कुशा मौला अली। हज़रत अली जिन ॼावा अखियूं बंदि हुयूं। ॻाल्हि मशहूर थी वई त जेको अबू तालिब जे घर पुटु ॼाओ आहे शायदि अखियुनि खां नाबी न आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके पाक खां ॿाहिरि वियलो आहे। किन लिखियो आहे त 3 ॾींहं ॿाहिरि वियलो आहे, किन लिखियो आहे त शाम ताईं ॿाहिरि वियलो आहे। जॾहिं वापसि आया आहिनि पाण करीम ऐं आया आहिनि त मुबारक ॾिनी अथनि, बानी मुबारक ॾिनी त या रसूलल्लाह तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांजो सौट तव्हांजो भाउ ॼाओ आहे, मगर अखियुनि खां शायदि नाबी न आहे। अखियुनि खां हाणे इहा ॻाल्हि ॿुधी हुज़ूर जिन मुस्कुराए।